अपडेट क्यों पे आमाखे मस्त बुरगड़ी खांची HRJD न्यूज़ जी रिपोर्टर अली रजा रिंद मुताबिक मस्त बुरगड़ी लग सोशल वेलफेयर असिस्टेंट डायरेक्टर हैदराबाद बाराड़ी शफकत अली सोलंकी यूथ इत्तेहाद चेयरमैन अमजद रिंद पुरहित मज़ाहमत हैदराबाद जगवान इजाज़ छलकरी तावन सां ॻोठनि करीमदास छलकरी ऐं तुलसीदास ठाकुर ॻोठ में फ्री मेडिकल कैंप लगाई वई जंहिंमें माहिर डॉक्टर आहिनि गरीब मरीज़नि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि बुखार खंघि कारी साई संदनि जी सूर कमज़ोरी ऐं ॿियनि जो फ्री चेकअप करे दवाऊं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते यूथ इत्तेहाद चेयरमैन अमजद रिंद ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे हैदराबाद बाराड़ी जे डायरेक्टर शफकत अली सोलंकी जो चवणो त असांजो मक़सदु आहे त इंसानियत जी ख़िदमत करणु मेडिकल कैंप बिना के वक़्त जी सॼो ॾींहुं जारी रही। HRJD न्यूज़ ते इन वक़्तु ईंदासीं एतिरो ई वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।